नाज़रीन, गढ़ियासीन मां सच्चाई न्यूज़ जी रिपोर्ट ताहिर पंवर जी रिपोर्ट शामिल कयूं था त शिकारपुर ज़िले में अगवाउनि, चोरनि, फुरनि ऐं क़बीलाई झेड़नि ऐं ॿियनि समाजी बुराइनि ख़िलाफ़ सिंध आबादगार बोर्ड ज़िला शिकारपुर जे अगवान मीर अरसला ख़ान सीलरो, समाजी अगवान अब्दुर्रज़ाक उडो ऐं ॿियनि जी अगवानीअ में नूर मुस्तफ़ा चौक खां रैली कढी, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे प्रेस क्लब पहुती। प्रेस क्लब में एहतजाजी मुज़ाहिरो कंदे अरसला ख़ान सीलरो, अब्दुर्रज़ाक उडो, खान दौरो जाफ़री, आगा अब्दुर्रहमान ख़ान पठान, बाबल जाफ़री, कामरेड रफ़ीक अहमद जाफ़री ऐं ॿियनि चयो त शिकारपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ तालुक़नि में ॾुआरियुनि पंहिंजो आरामगाह ठाहे छॾियो आहे। हाणे शरीफ़ माण्हुनि जी इज़त, जान माल गैर महफ़ूज़ थी वियो आहे। हिते रस्ते वेंदड़ ग़रीब माण्हुनि खे बेगुनाह क़तल कयो वञे थो ऐं माण्हुनि खां मोबाइलियूं पैसा फुर कयूं वञनि थियूं। हिननि DIG लाड़काणू, SSP शिकारपुर ऐं चूंडियल नुमाइंदनि खां घुर कई त हिते ॾुआरियुनि ऐं ॾुआरी फैक्ट्री मां जिंद छॾाए अवाम खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक अॻुवाणनि मीडिया आॾो ॻाल्हाईंदे चयो वग़ैरह थाणनि ते लॻनि था, उहे मनपसंद माण्हुनि जा ऐं सियासी माण्हुनि जा SHOs वग़ैरह लॻनि था। हिन वक़्तु चोरी तमामु आम थी वई आहे। कल्ह हिकिड़ो मदेजी में वाक़ियो थियो आहे, जंहिंमें हिकिड़ो चोर घिरिया आहिनि भाॻे जे घर में, हुनजी घरवारी जेको आहे सो मारिजी वई आहे ऐं भाॻियो बि हुन में जेको आहे सो ज़ख़्मी थियो आहे। आए ॾींहुं का फुर, आए ॾींहुं या को धाड़ो आहे ई आहे। हिते असां वटि तक़रीबन अॻु में जीअं पोयों टाइम 2-5 साल अॻु में जीअं असां वटि SP नासिर आफ्ताब जे अचण खां अञा पहिरियों असां वटि जेको हिते ॾोहनि जी जेको आहे सो तूफ़ान हले पियो, उन्हनि हिन वक़्तु उहो साॻियो ई असांखे सम्झ में अचे थो त वरी अमन अमान जो जेको पखी आहे उहो उॾंदो थो वञे ऐं ॾोहनि जो जेको आहे सो शरह वधंदी थी वञे। हिन वक़्तु असांजे हिन पूरे ज़िले में जेको आहे सो आए ॾींहुं का फुर, चोरी, मोटर साइकिल जो खसणु, चाबी चोर जेके मोटर साइकिल जा आहिनि शहरनि मां उहे चोरियूं कनि था, रोज़ का न का वारदात थिए थी। ऐं इहो अॻु में बि जेको शिकारपुर जो जेको अमन बहाल कराइण में वॾो किरदारु जेको अॼु जो DIG आहे नासिर आफ्ताब, इन जो हुयो। असां हिन प्रेस जे ज़रिए जेके असां दोस्त पाण में गॾिया आहियूं, असां गुज़ारिश था कयूं DIG नासिर आफ्ताब खे त महिरबानी करे जीअं पाण SP थी करे कमु कयो हुई, हाणे बि DIG पाण खे न सम्झे SP थी करे असांजे शिकारपुर ज़िले में कमु करे त जीअं ॾोहनि ते बुंजो अची सघे। हिन वक़्तु रोज़ फुर आहे, रोज़ धाड़ो आहे, रोज़ जेको आहे सो चोरी आहे ऐं पुलिस में सियासी इन्वॉल्वमेंट ॾाढी थींदी थी वञे। ॾींहों ॾींहुं माना जेको आहे सो SP जेको असांजो शिकारपुर जो आहे उनखे सियासी माण्हुनि मजबूर कयो आहे। उन्हनि जा इहे जेके माण्हू आहिनि उहे थाणनि ते SHO लॻाराए थो। असांजी जेको आहे सो वस वारनि खां सिंध हुकूमत आहे त कोन, पर पोइ बि सिंध हुकूमत वारनि खां इहा घुर आहे त महिरबानी करे ॿियो त कुझु बि हिते अवाम खे तव्हां रिलीफ नथा ॾियो। महांगाई ॾिसो, ॿियूं शयूं ॾिसो, उहे त ठहियो, पर अमुन त कम से कम माण्हुनि खे ॾियो त जीअं सुख जो साहु खणी सघनि। हीअ असांजे सभिनी दोस्तनि जी जेकी अॼु गॾिजाणी थी आहे इहा इन जे करे थी आहे त असांखे अमुन खपे ऐं हिते रोज़ जो जेके इहे धाड़ा फुरू आहिनि इहे बंदि थियनि। पुलिस जो जेको अचे थी बजट, उहे असांजा DPO जेके SP वग़ैरह वेठल आहिनि उहे खाई था वञनि। हाणे हिकिड़ो SHO जंहिंजी पघार 50 खां 60 हज़ार पोयों हुनजे अयाल कढे, उहो काॾों डीज़ल विझराईंदो मोबाइल में, काॾों गश्त वधाईंदो। असां पंहिंजो DIG खे IG खे सभिनी खे इहा गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे बजट जेकी अचे थी तव्हांजे अख़राजात जी, उहा पंहिंजो SHOs खे उन्हनि थाणनि खे ॾियो, उन्हनि जीअं उहे गश्त वधाइनि, गश्त कनि त जीअं अमन अमान थी सघे।